अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे। लाड़काणे में रतोदिर जे जखरा मोहल्ला में मुड़स तां गोरहारी औरत मरणी थी आहे। लाड़काणे जी चांडगा अस्पताल में ज़ख़्मनि जा सूर न सहंदे गोरहारी औरत दम धणी हवाले करे छॾियो। अहम ख़बर अव्हांखे ॾियूं पिया। रतेदिर जे जखरा मोहल्ले में मुड़स तां गोरहारी औरत खे मरणी कयो वियो। लाड़काणे जी चांडगा अस्पताल में ज़ख़्मनि जा सूर न सहंदे गोरहारी औरत दम धणी हवाले कयो। अफ़सोसनाक ख़बर आहे, अव्हां सां शेयर कयूं पिया। रतेदिर जे जखरा मोहल्ले में इहो वाक़ियो पेश आयो आहे। मुड़स गोरहारी औरत खे मरणी करे छॾियो। लाड़काणे जी चांडगा अस्पताल में ज़ख़्मनि जा सूर न सहंदे गोरहारी औरत दम धणी हवाले कयो। तफ़सील मालूम कंदासीं। लाड़काणे मां आवाज़ जे रिपोर्टर रशीद समूह खां। रशीद, छा तफ़सील आहिनि वाक़े जे हवाले सां? जी बिल्कुल, रतेदिर जे जखरा माला में मुड़स असां गोरहारी औरत खे उन गोलियूं हणी ज़ख़्मी करे छॾियो आहे ऐं पुलिस हुनखे गणती जोगी हालत में लाड़काणे जे चांडगा अस्पताल में पहुचायो इलाज लाइ, जिते ज़ख़्मनि जी सट न सहंदे औरत उते फोत थी वई आहे इमरजेंसी वार्ड में। ऐं उन ई हवाले सां पुलिस सां असांजी ॻाल्हि ॿोल थी आहे। पुलिस जो चवणु आहे त औरत सोनिया, जंहिंजी उमिरि 28 साल हुई ऐं उनखे पंहिंजे मुड़ुस गोलियूं हणी ज़ख़्मी कयो, जेकी लाड़काणे जे चांडगा अस्पताल में जेको आहे फोत थी वई आहे। ऐं वधीक उन पुलिस जो चवणु आहे त उनजो जेको मुड़ुसु आहे रबनवाज़ इमरानी, उहो गोलियूं हणी ऐं फरार थी वियो आहे ऐं उनखे पुलिस जेको आहे गिरफ़्तार न करे सघी आहे। ऐं जेको औरत ज़रूरी कार्रवाई बाद पुलिस जेको आहे औरत जो जेको लाश आहे उहो वारसनि हवाले कयो आहे ऐं लाश औरत जो घर पहुचण ते कोराम मची वियो आहे। ठीकु आहे, अव्हांजी महिरबानी रशीद, तफ़सील खां आगाह करण जे लाइ।